पोखणी अथी त पोख न त वेंदई मुद चढ़ी जॾहिं लुणंदो सारो लोक तूं सिकंदे हिकिड़े संग लाइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मज़लूम जो सॾु अज़हर को पाक दोस्तो जीअं त अॼु आउं मौजूदु आहियां कंबर खां तक़रीबन 11-12 किलोमीटरनि जे फ़ासिले ते लधो मुंगेरी जो ॻोठु आहे ऐं उते मौजूदु आहियां हिन मिसकिन जे घर में मौजूदु आहियां जिन खे काफ़ी ॾींहंनि खां वठी नलके जी तमामु घणी तकलीफ़ हुई। सो अॼु अल्हम्दुलिल्लाह हिन मिसकिन जे घर में नलको लॻी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो हिन नलके में सम्झो ॿ ॾींहं लॻी विया आहिनि। कल्ह हणायोसीं, अॼु धिकी बदिराईसीं। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अलाह पाक जो को नेक बानो सखी इंसान हो जंहिं पहिरियों बि ग़रीबनि जी काफ़ी मदद कई आहे। मुंगेरी साहब अलाह पाक उन ॿाहिरि मुल्क में रहंदा, उन्हनि हिननि बिरादर खे पंहिंजनि खे पैसा ॾिना, उन्हनि असांखे ॾिना 10,000 रुपया उन्हनि ॾिना हुया ऐं हिन नलके जो जेको ख़र्चो आयो आहे उहो 11,000 रुपया आयो आहे। 1,000 रुपयो अमानत रहियल आख़िरी अमानत कोरी साहब जी हुई। हिकु 1,000 असां उन में विधो आहे ऐं 10,000 रुपया मुंगेरी साहब जे, जंहिंमें अॼु अल्हम्दुलिल्लाह ही नलको माशाअल्लाह फाइनल थी वियो आहे। सो अलाह पाक उन दोस्त मुंगेरी साहब ऐं अलाह पाक कोरी साहब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो जंहिं हिननि उञायलनि खे पाणी पीआरियो आहे। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कम चयो। दोस्तो ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे, अगरि भरोसो आहे त उहो मौत ते आहे, उहो हिकिड़े ॾींहुं अचिणो आहे। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कम चयो। दोस्तो हाणे तव्हां ॾिसो ही हिन जा मासूम बचिड़ा, हिन मिसकिन जा मासूम बचिड़ा पाणी पीअंदा, ही त उन्हनि खे दुआऊं कंदा जिन हिननि खे ही नलको हणाइणो आहे। दोस्तो पाणी पीआरण जो जेको सवाबु आहे सभिनी सवाबनि खां अफ़ज़ल सवाबु आहे। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कम चयो ऐं जिन दोस्तनि सहकार कयो अलाह पाक उन्हनि खे कॾहिं ॾुखियो ॾे न ॾेखारींदो। मालिक साईं उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। जी जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिन असांखे नलको हणाए ॾिनो उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। असां उन्हनि जा थोराइता आहियूं, थोरा न लाइ सघंदासीं। असांजा नंढा ॿार तकलीफ़ में हुया, उन्हनि जे सदिके बसि अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि करे आबाद करे। बसि असां दुआऊं कयूं आहिनि उहे जिथे बि हुजनि ख़ुशि हुजनि। हाणे को बि मूंसां असांजे महिरबानी करे, असांजे काफ़ी ॾींहंनि खां असांजो घरु ठहियलु आहे, 5-6 साल थी विया आहिनि। असांखे दरवाज़े जेतिरा वसीयत कान आहिनि, असां ग़रीब आहियूं, असांखे दरवाज़ो करे विझराए ॾियनि। उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी थींदो, अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो। सरहंदी वारनि खे अपील कजे थी त हिन मिसकिन वीचारे खे कमरे खे दरवाज़ा कोन्हनि खे हिन जो